वफा किथे न रही यार। ज़िंदगी ते को बि एतबार न आहे। ऐं चाहियां थो त तुंहिंजी ऐं समीरीन जी शादी। वाओ पापा, तव्हांजी इन ॻाल्हि ते मूंखे बिल्कुल भी अफ़सोस न। छो त मूंखे ख़बर आहे तव्हांजी उमिरि जो तक़ाज़ो आहे। ॿियो त तव्हां पुराणे रीतियुनि रस्मुनि जा पासदार आहियो। पर पापा, पर एतिरो ज़रूरु चवंदुसि पापा त हाणे ज़माने जूं रीतियूं रस्मूं बदिलजी चुकियूं। पापा पापा दादी पापा 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 ना पापा पापा प्लीज क्यों करे पापा 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 प्लीज क्यों करे पापा पापा उनजी मौत जा ज़िम्मेवार तव्हां फ़र्द। इहा बि ख़बर न आहे तव्हांखे त ब्लड कैंसर जो मरीज़ हुयो। ब्लड कैंसर? ब्लड कैंसर? ब्लड कैंसर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।